अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन तलीकाज़ी में बलिकार और यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तजज़ियाकार अली कादरी साहब। वेलकम भाई साहब। थैंक यू यासिर। अली साहब 8 फरवरी ॾाढो हिकिड़ो हुयो त 8 फरवरी ते हालांकि पीटीआई पाण में कुझु बि न पई चए, अहिड़ो पीटीआई चए पई हड़ताल थींदी। हड़ताल जेका आहे उहा पाण तव्हां बार बार नोटिस बि करायो कंदा, अचरे ॾींहुं हड़ताल अलाए कहिड़े क़िस्म जी थींदी, पोइ अलाए थी न थी, दुकान त बंदि रहिया, जीअं रहंदा आहिनि वॾनि वॾनि शहरनि में, पर माण्हू ज़ाहिर हिकिड़ी आमदरफ़ माण्हुनि जी घुमणु फिरणु हुयो। लाहौर में त ज़ाहिर पसंदि हुयो, इहो सॼो कुझु बि हिकिड़ी हले पई पई त पंजाब त क्लेम करे थो कुझु बि न थियो, सिंध CM सिंध साहब बि चवे थो त भई कुझु न थियो, का मुज़ाहिरा वग़ैरह कुझु बि न थियो, का हड़ताल बि न थी, ऐं भई KP जे हद ताईं उहो चवनि था असां मुज़ाहिरा कयासीं, हिते जेको थियो सो थियो। पर हाणे 8 फरवरी गुज़री वई त ज़ाहिर हाणे हिकिड़ो जेको गवर्नमेंट जेको आहे बार बार चवंदी पई अचे, राणा सना हुजनि या तारिक फज़ल चौधरी साहब हुजनि, त भई 8 फरवरी गुज़री वई पोइ मुलाक़ात थी वेंदी। 8 फरवरी गुज़री वई, सुप्रीम कोर्ट में हेयरिंग बि हुई, सुप्रीम कोर्ट में जस्टिस आया फरीद साहब चयो त बाबा असां हीअं नथा करे सघूं, नोटिस कयूं पहिरियां पोइ ई असां कुझु कंदासीं। नोटिस थी वियो, पर सलमान करोड़ा साहब चवनि था त भई उमेद आहे त सुभाणे मुलाक़ात थिए। जेसिताईं हड़ताल जो ताल्लुक़ आहे यासिर, ॿ ॻाल्हियूं। हिकिड़ी ॻाल्हि त इहा त जी मां गुज़ारिश काफ़ी अरसे कई पई त आचर वारे ॾींहुं वॾा शहर त बंदि थींदा आहिनि, पर ज़ाहिर आहे सिंध जा बि नंढा वॾा शहर कुझु खुलियल बि रहंदा आहिनि, पंजाब जा कुझु खुलियल रहंदा आहिनि, शायदि चवनि था पिंडी बि खुलियल रहंदो आहे, ख़बर न आहे। त बाक़ी वॾा शहर त उअं ई बंदि हूंदा आहिनि, अलाए कहिड़ी हड़ताल कामयाबु थी कहिड़ी नाकाम थी, पर ॿिन्ही जो मौक़िफ़ वॾनि शहरनि जे हवाले सां त ॿिन्ही जो मौक़िफ़ सही आहे। PTI जो मौक़िफ़ सही आहे, दुकानूं बंदि हुयूं। अच्छा, जेको ॿिया शहर ॾिसो, हड़ताल हड़ताल जेको शटर बंद हड़ताल या पहिया रोक हड़ताल, हिन में जेसि ताईं के पॉलिटिकल पार्टी जा कारकुन या डंडे बरदार कारकुन निकिरी वञी दुकाननि खे लठियूं नथा हणनि, हवाई फायरिंग नथा कनि, धमकियूं नथा ॾियनि, को बि माण्हू ख़ुशी सां पंहिंजो रोज़गार तमामु के ज़माने में थींदो हुजे। हाणे केतिरा ई हामी हुजनि इमरान जा, दुकान बंदि न कंदा। जेको ॾियारी ते ड्राइवर आहे, गाॾी हलाए थो, टैक्सी रिक्शा गाॾी, उहो बि न पाकिस्तान जी इकोनॉमिक हालत हाणे उहो न आहे, कंहिं ज़माने में थींदो। हाणे त इकोनॉमिक हालत ई न आहे न, सवाल ते सो कुझु जाइनि ते थी, कुझु जाइनि ते न थी। सो ऐं की ॻाल्हि जेका मुज़ाहिरनि हुनजी ॻाल्हि आहे, मूंखे खिल अचे थी जॾहिं मरियम नवाज़ चए थी त जेको आहे पंजाब में नाकाम थी, छा था तवका कनि त हिकिड़े हंधि तव्हां 5000 पुलिस वारा मिसाल विहारे छॾियो, ऐं पोइ माण्हू हुते वञनि, हुननि खे लठियूं हणो, हुननि खे 2 ॾींहं पहिरीं गिरफ़्तार करे वठो, पोइ चओ ई नाकाम थी वियो। अरे भाई तव्हां छॾियो, माल रोड खोलियो, ऐं माण्हुनि खे डपु न हुजे त पुलिस लठियूं हणंदी, पोइ ॾिसो त माण्हू निकिरनि था या नथा निकिरनि। सो इहे हुकूमतनि जी अजीब हिकिड़ी मज़ाक़ ख़ेज़ क़िस्म जी दावा हुजे थी। ॾिसो माण्हू न निकिता, माण्हू कीअं निकिरंदा? माण्हुनि खे तव्हां अॻु में खभे खणी वेंदो, जेके मोबिलाइज़ कंदड़ आहिनि, या हुननि खे हुनजे साम्हूं एतिरी रंडकूं रुकावटूं बीहारींदो, पोइ चवंदो ही नाकाम थी वई। सो अहिड़ा मज़ाक़ ख़ेज़ असां वटि ही बयानिया हूंदा आहिनि, हुकूमतनि जा बि अपोज़िशन जा बि, त जंहिंजी का अक्सर हुकूमतनि जी हिन जेके मौक़िफ़ हुजे थी, न सर हुजे थो न पेर, पर पब्लिक कंज़म्पशन लाइ हिकिड़ो सरकारी अलामियो जारी थिए थो, नाकाम थी विया। अरे भाई पुलिस वारा त हटायो न, पोइ ॾिसो नाकाम थिया या कामयाबु थिया। सो लेकिन नेवरदलेस एॾो कुझु ख़ासि थियणो ई न हो। मां त काफ़ी ॾींहंनि खां गुज़ारिश कई पई त मूं छो चयो पियो कुझु न थियणो आहे, छाकाणि त PTI यानी धमकी जी हद ताईं बि इहो न चयल हो त हू लॉन्ग मार्च कंदा इस्लामाबाद ॾे। फ़र्क़ु पए आहे हुन सां, छाकाणि KP में पुलिस हिननि वटि आहे, रुकावटूं न हुयूं, त अगरि ही सीरियस कन्फ्रंटेशन में PTI वञणु चाहींदी हुजे हा, त पोइ घटि में घटि हिकिड़ो हल्को फुल्को लॉन्ग मार्च जो आइडिया फ्लोट करे आ, ऐं मतलब ख़्यालु ॾिया त असीं अचूं पिया 8 तारीख़ ते ईंदासीं, उन्हनि ख़्याल बि ज़ाहिर न बिल्कुलु ज़ाहिर न कयो। दैट मीन्स कि PTI बि चाहे पई त हिकिड़ो सिम्बॉलिक थिए, अलामती हिकिड़ो थिए, ऐं उहो अलामती थियो। माण्हुनि में वरी सॼे मुल्क में काफ़ी 15 ॾींहंनि महीनो खनि डिस्कशन हेठि रहियो, PTI जो कमु अपोज़िशन जो मक़सदु हासिलु थी वियो उन ऐं इनमें इहो बि थियो त मौलाना फज़ल रहमान साहब बि जेको हिकिड़ो जेके चाहिनि था त हुननि जो हलीफ़ थिए, उहो बि काफ़ी वाज़े थी एंटी गवर्नमेंट हुननि बि स्टैंड्स क्रिएट कयो, ऐं PTI जे वेझो आया आहिनि। हाणे उहे पंहिंजा शर्त मञाईंदा, अगरि हू PTI खे शर्त क़बूल हूंदा तो शामिल थी वेंदा, शामिल त हू इताद में अची वेंदा, JUI वारा न हूंदो त पोइ अलॻि ॻाल्हि आहे। मुलाक़ात बि सभिनी वज़ीरनि बि इहो इशारा ॾिना पिए त पोइ 8 गुज़री वञे त मुलाक़ात कराईंदासीं, हाणे गुज़री वई।
हाणे ॾिसो सुभाणे कराइनि था या नथा कराइनि मर्ज़ी आहे ट्यूसडे ते मुलाक़ात थींदी आहे यस ॾिसो सुभाणे कराइनि था या नथा लेकिन एंड ऑफ द डे शयुनि खे मूं किथे इहो बि पढ़ियो पियो त महमूद अचरज़ई जी बि मुलाक़ात जो इम्कानु आहे यस हाणे उहो कॾहिं थी थिए यस पर हू जेका शहबाज शरीफ़ सां महमूद अचरज़ई जी मुलाक़ात थियणी उहा अलाए ख़ुफ़िया रखी वई आहे या न थी आहे मूंखे ख़बर न आहे का ख़बर न आहे उहा मुलाक़ात जे कटे ख़बर न आई आहे जी हा छाकाणि त अगरि शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात खां पोइ महमूद ख़ान अचरज़ई खे एक्सेस ॾिनो वेंदो इमरान ख़ान ताईं यानी हुन सां मुलाक़ात जे लाइ त पोइ हिन मां हू हिकिड़ो इशारो मिलंदो त हाणे महमूद ख़ान हुतां मुलाक़ात करे हिते हिकिड़े पुल जो किरदारु अदा करे पियो पाण प्राइम मिनिस्टर सां मुलाक़ात जी ख़बरूं त ऑफिशियली हली हुयूं पर हुन मुलाक़ात थियण जी का ऑफिशियल तस्दीक न पई थिए न ऐं न ई वरी का ऑफिशियल तस्दीक इहा बि आहे त मुलाक़ात न थी आहे कुझु अहिड़ो अञा उहा बि न आहे ऐसे पर हाणे ज़ाहिर हिकिड़ा बॉम्बशेल्स कल्ह सेठी साहिबु पंहिंजे हिते प्रोग्राम में वटि सॾे छॾिया उन्हनि चयो त भई प्रोग्राम पंहिंजी होस्ट खे चयो त मुंहिंजो प्रोग्राम रखिजो चई इहो सेव करे ॿ टे मेन ॻाल्हियूं हिकिड़ो त उन्हनि चयो त इमरान ख़ान साहिबु इज़ गोइंग टू गेट शिफ्ट इन टू बनी गाला इन फ्यू मंथ्स 2-3 महीननि में ऐं नेगोशिएशन शुरू थी चुका आहिनि मुलाक़ात बि ख़ान साहिब सां हिन वक़्तु हले थींदी रहे थी कुझु था क्लेम कनि था पिया जिनखे मिलणो आहे उहे मिलनि था चवनि था आज़म सवाती कुझु नाला खयूं PTI जा जेके हिन वक़्तु कम्युनिकेशन जो किरदारु करनि था पिया कॉन्स्टेंट बि अदा कनि था पिया हिन वक़्त ताईं बि जेको आहे उहो कम्युनिकेशन रखी वेठा आहिनि मतिलबु इन पुल जो किरदारु अदा कनि था बिटवीन ख़ान साहिब एंड सैलिशन ऐं उहे चवनि था त छो वजह पैदा थी थिए छो जो 2-3 महीननि में ट्रम्प साहिबु कुझु अहिड़ी वरी डिमांड्स करणु वञे थो पियो जेके पाकिस्तान लाइ मुश्किल आहे ॾिसो ही अगरि नज़ीम सेठी इहो चए थो त हिन ॻाल्हि में मूं वटि इंफॉर्मेशन न आहे लेकिन ही कोई एॾी अजीब ॻाल्हि न आहे ऐं न ई इहा नामुमकिन आहे इहा ॻाल्हि बिना इंफॉर्मेशन जे बि कंदोसि त अगरि ॻाल्हियूं थी रहियूं हूंदियूं त पसे पर्दा थी रहियूं हूंदियूं ऐं उहे असल माण्हू ई करे रहिया हूंदा आज़म स्वाती बि हिकिड़ो साम्हूं फेस आहे गॾु अगरि को शलवार कमीज़ में ॿियो माण्हू बि गॾु अची ॻाल्हाईंदो हूंदो त उहो शायदि नज़ीम सेठी खे ख़बर न हूंदी या ॿुधाइणु न चाहींदो हूंदो मूंखे ख़बर न आहे लेकिन दिस इज़ वेरी मच पॉसिबल ही को एॾी ऐं जेको माहौल ओवरऑल ई जुड़ियो पियो कुझु ॾींहंनि खां त हर हंधा इहा ॻाल्हि अचे पई त हिन ॻाल्हि खे हिन उठ खे कंहिं ते कुझु उर्दू में ऊँट किसी करवट त बैठाएंगे न इस ऊँट को ही ख़ान वारो उठ किथे ते वेहंदो न यानी कीअं तव्हां हिकिड़े विच में हवा में बसि असां सज़ा ॾेई छॾी आहे बसि 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 ॻाल्हि ख़तमु विसारे छॾियो कीअं विसारे छॾियो जेको ट्रम्प वारी ॻाल्हि आहे दैट मेक्स सेंस ऐं उहे फरमाइशूं ट्रम्प साहिब जी ज़ाहिर आहे अञा कुझु थियूं आहिनि जीअं उन ते ॻाल्हायूं था पीस बोर्ड में 19 तारीख़ ते वॉशिंगटन में साईं ट्रम्प साहिब पंहिंजे ज़ाती ॼण क्लब ठाहियो आहे उन क्लब जी मेंबरशिप पाकिस्तान खे मिली आहे $1 बिलियन भरींदासीं असीं जो ट्रम्प जे क्लब जा मेंबर थींदासीं जेको ट्रम्प खां वियो त पोइ क्लब बि वियो लेकिन असांजा $1 बिलियन न हलिया वञनि मूंखे रुगो इहो आहे किस्तनि में वठनि फसल लहण ते वठनि त पोइ ख़ैर आहे अच्छा सो ट्रम्प जी फरमाइशूं ऑब्वियसली एंड द टाइप ऑफ जेको जे क़िस्म जो हू माण्हू आहे शख़्स आहिनि मोहतरम सदर यूनाइटेड स्टेट्स उहो सुबुह जो उथी कुझु बि करे सघनि था कुझु बि फरमाइश करे सघंदा मिसाल हू फरमाइश करे सघनि त इज़राइल सां ठा करे वठो यस मिसाल हू फरमाइश करे वठनि त पंहिंजी फ़ौज मोकिले छॾियो फ़लस्तीन में ऐं हू हिननि खे हमास जे ख़िलाफ़ु कार्रवाई करणी छाकाणि कल्ह हमास चई छॾियो त हू हथियार न फिटा कंदा ऐं ग़ैर फ़लस्तीनियुनि जी हुकूमत बर्दाश्त न कंदा गज़ा में त ज़ाहिर ही सो ऐं अहिड़ी ॿियूं खोड़ फरमाइशूं थी सघनि थियूं मिसाल चाइना खां पासीरा थियो ईरान लाइ बेसिस ॾियो या असांखे बेसिस ॾियो त असांखे ईरान खे मॉनिटर करणो कुझु बि करे सघे थो डोनाल्ड ट्रम्प आहे ऐं हुन सां मतिलबु ॾिसो दोस्ती बराबरि वारे सां थींदी आहे जी हा अच्छा सो ॻाल्हि सो उन में लेकिन मूंखे सिर्फ़ु तंज़ीह जो आख़िरी हिसो सम्झ न पियो अचे आख़िरी टुकड़ो बाक़ी सभु जेको सेठी साहिबु चवनि पिया हीउ मुमकिन आहे ऐं मुमकिन आहे ख़ान इहो मञंदो ख़ान खे ठाहिण ऐं ख़ान खे बनी गाला शिफ्ट करे हुनखे एवज़ में इहे चवंदा त तूं इज़राइल मिसाल ज़ाहिर आहे न हा ज़ाहिर आहे उहो त ठीकु ज़ाहिर आहे लेकिन छा ख़ान मञंदो ऐं ख़ान मञंदो त वरी आउं बार बार चवां थो 3-3.5 सालनि जी जेका तपस्या आहे हीअ जेको उमिरि जे मतिलबु 71 जी उमिरि में 71 सालनि में हू हिन इहे सोबतूं झलियूं आहिनि
हाणे 74 सालनि जो अची थियो आहे, त उमिरि जी हिन पीढ़ी में अची जेका हुन पंहिंजी हाणे उमिरि जा चइबो आहे न, पर हाणे अलाह सभिनी खे ज़िंदगी मौत जी त अलाह ख़बर आहे, लेकिन ही ज़ाहिर आहे आफ्टर 65-70 माण्हू हाणे पोइ चवंदो आहे हाणे आख़िरी अलाह अलाह कयो जेको चइबो आहे हाणे। जी हाँ। सो उन में अची हुन सॼियूं तकलीफ़ूं सथियूं, हाणे सिर्फ़ु बनी ॻाल्हि शिफ्ट थियण लाइ, ख़ामोश थी विया हिननि। ऐं हिननि मामलनि खे हू चए त सिधी या अणसिधी हिन जी हिमायत कंदो, इहो टुकड़ो मूंखे सम्झ न पियो अचे। जी अलाए पोइ की ज़ाहिर मसइला त क्रिएट थींदा न। ॾिसां हाणे जेको बोर्ड में मिसाल हिकिड़ो आहे त बोर्ड में घुरायो वियो आहे डॉक्टर साहब पाकिस्तान खे 19 तारीख़ ते, 18 तारीख़ ते उते नेतन्याहू पुॼे थो पियो अमरीका, ऐं हिन चकर चयो वञे थो पियो त नेतन्याहू विल बी सिटिंग इन द बोर्ड टू, जेका पहिरीं मीटिंग आहे 18 तारीख़ ते पुॼे थो पियो। 18 तारीख़ ते पाण छा मीटिंग करे थो पियो, पहिरियां ट्रम्प सां मीटिंग कंदो, हुन खां पोइ ईंदा बोर्ड में ॿई ॼणा, छा फ़ैसिलो थिए थो हिते बोर्ड में अंदरि। मिसाल अगरि जीअं तव्हां ॻाल्हि कई त ISF मोकिलण जो फ़ैसिलो थियो, या इवन हमास जेको बयानु ॾेई छॾियो, हमास खे टैकल करण जो अगरि फ़ैसिलो थियो, ऐं इन ई बोर्ड खां अगरि न इन जी बोर्ड जे अंदरि ई डिस्कशन थी, इन ई बोर्ड जे अंदरि इंडोर्समेंट्स आहिनि, त पाकिस्तान उते हूंदो, वेहंदो न। जेको ख़बरूं अख़बार में मूं पढ़ियूं त नेतन्याहू, बीबी नेतन्याहू 18 तारीख़ ते पहुचंदो वॉशिंगटन ऐं सदर ट्रम्प सां पहिरीं मुलाक़ात कंदो, पहिरियां मुलाक़ात कंदो। पोइ ॿिए ॾींहं ते ॿई ॼणा हुन बोर्ड जी इजलास में शरीक थींदा, त माना फ़ैसिलो त हू ॿई ॼणा करे ईंदा। यस वेरी जी हाँ, फ़ैसिलो त हू डिसाइड करे ईंदा। अच्छा, फ़ैसिलो जेको नेतन्याहू सां अलॻि करे हू ईंदो, ज़ाहिर हू प्रो इज़राइल फ़ैसिलो हूंदो। यस यस यस। अच्छा, पोइ जेको पहिरियों नुक़्तो आऊं जेको चवणु चाहियां, तव्हां त अॻिते जी ॻाल्हि कई त हू हुन फ़ैसिलनि, अगरि असां पाकिस्तान हुन बोर्ड में जी मीटिंग में जेके मुंहिंजे ख़्याल 10-15 माण्हुनि जी केतिरा माण्हुनि 16-17 ठीकु आहे, थी सघो 2 टे एब्सेंट बि थी पए, ऐं नंढो बोर्ड रूम हूंदो, नंढा 14-15 माण्हू वेठा हूंदा, 16-17 माण्हू, उन में जॾहिं हुनजी फुटेज ठहंदी ऐं तस्वीरूं ठहंदियूं, ऐं हुन में नेतन्याहू इज़राइल जो प्राइम मिनिस्टर जे हींअर ताज़ो उहो ई हूंदो, मतिलबु हथ रंगियल आहिनि, सॼो पाण हथ न पूरो ॿुॾल आहे फ़लस्तीनियुनि जे क़तल ऐं खून सां, रत सां भरियल आहे सॼो नेतन्याहू, उहो वेठो हूंदो, फ़ैसिला त बाद जी ॻाल्हि आहे, उहो वेठो हूंदो, हुन सां गॾु असांजो अगरि प्राइम मिनिस्टर वेठल आहे, त ऑप्टिक्स छा चवंदा हुआसीं। जी हा, हाणे भले असीं चऊं न साईं हू फलाणा मुस्लमान मुल्क वारा वेठा हूंदा, फलाणा मुस्लमान मुल्क वारा, भई उहे जेके वेठा हूंदा, इजिप्ट वेठो हूंदो, मिसाल जॉर्डन वेठो हूंदो, UAE वेठो हूंदो, उन्हनि वटि ओड़ी मतिलबु उते हू तक़रीबन बादशाहतूं आहिनि, सिसी बि इजिप्ट जी बादशाह ई आहे, जॉर्डन बि बादशाह आहे, UAE बि बादशाह आहे, ठीकु आहे। अगरि कतर आयो त उहो बादशाह था, सऊदी अरब आयो त माना उहो, ऐं टर्की ऑलरेडी रिकॉग्नाइज़ कंदो आहे इसराइल खे। ऐं हू छा थींदो छा न थींदो, असां वारे जेको बि हुते प्राइम मिनिस्टर अगरि वेंदो, हुनखे त पाकिस्तान जे माण्हुनि खे जवाबु ॾियणो आहे, त नेतन्याहू सां गॾु हाणे पोइ भले सीटिंग अरेंजमेंट थोरो परे परे कराए वियो, फरमाइश त सही असां गॾु न विहारजो। अच्छा, पोइ ॿियो जेको ॾिसो उहो जेके नज़र ईंदो, जी हा, उनखे छा कंदो। पोइ जेका ॿी ॻाल्हि जीअं तव्हां कई, त पोइ जेके हुनमें फ़ैसिला थींदा, फ़ैसिला ट्रम्प कंदो, यस एग्ज़ैक्ट, हुन सां बाक़ियुनि खे इन्फॉर्म ही करे आंगुर सां चुप कयो, बसि ही आहे फ़ैसिलो। यस इन्फॉर्म। पोइ छा असां में एतिरी, अगरि हुननि को तमामु जेको नॉनसेंस क़िस्म जो हुनजे नाठी जेको पहिरियों दफ़ो पहिरियों इजलास कृष्णा जेको हू ॾिनो हो, मैप ॾिनो, पूरो प्लान ॾिनो त कीअं कंदासीं, नक्शो ॾिनो त गज़ा जो ही हिसो इज़राइल खणी वेंदो, ही हिसो जेको आहे असीं हिते 5 स्टार होटल ऐं वरी फ्री ज़ोन रिज़ोर्ट्स ठाहींदा, फ्री ज़ोन ही हमास ज़ोन, ही टुकड़ी जेका आहे हिकिड़ी गज़ा जी, उहा हमास खे ॾेई छॾिबी या फ़लस्तीनियुनि खे ॾेई छॾिबी, ऐं हिन सॼे खे हलाईंदो बि को ॿियो। सो इहे, ऐं पोइ ही अगरि हमास हिन ॻाल्हि खे रेज़िस्ट करे थो, त पोइ हिकिड़ी ISF इंटरनेशनल सिक्योरिटी फोर्स ठाही बि, जंहिंमें हिननि बोर्ड जे मुल्कनि जा ई फ़ौजी ईंदा ग़ैर। अमेरिका त पंहिंजा फ़ौजी कोन मोकिले थो, मूंखे नथो लॻे, उहो वधि में वधि कमांड लाइ हिकिड़ो इसराइल आहे न, बसि इसराइल जा फ़ौजी हूंदा न, ॻाल्हि ख़तमु न, बसि पोइ त वरी क़त्लेआम आहे, त हुन क़त्लेआम में कीअं पाकिस्तान सो ही हिकिड़ो हा त पाण बोर्ड में करे आयासीं, पर सर जी
त मुश्किल हो जासी। पाकिस्तान घणनि ॻाल्हियुनि ते त फ़िलहाल हलियो आयो आहे, पर हाणे मुश्किल त थी वई आहे घणनि मामलनि ते वठी करे। ऐं ज़ाहिर आहे पोइ हाणे तॾहिं त इहा उमेदु लॻाई थी वञे न त किथे न किथे मामला ठाहिण जी कोशिशि कई वेंदी, किथे न किथे सही मामलात खे हल करण जी कोशिशि कई वेंदी। मुल्क जे अंदरि को हिकिड़ो सियासी को हिकिड़ो अगरि अहिड़नि माण्हुनि खे रेज़िस्ट करिणो आहे त पोइ रेज़िस्टेंस लाइ असांजो कुझु त बैकिंग खपंदी न पाकिस्तान जे अंदरि। पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि थी सघे थी त असां इहो सोचियो हुजे असांजे इक़्तिदार धरीअ आणण त यार अगरि जॾहिं असां हिननि ॻाल्हियुनि ते असीं न कंदासीं अमेरिका खे न कंदासीं त ज़ाहिर आहे अमेरिका जो नंबर ईंदो। त पोइ उन महिल छाकाणि त हिकिड़ो वॾो मतिलबु हिकिड़ो ॾचो थी थियलु हूंदो, हिकिड़ो प्रॉब्लम थी वेंदो त उन महिल मुल्क जे अंदरि हिकिड़ो इतफ़ाक़ राय मौजूदु हुजे त जीअं सभु गॾिजी बीह सघनि। हा, उन ते पोइ अडियाला वारे खे बि एतिराज़ न हूंदो कि अगरि हुन महिल एंटी अमेरिका को अगरि स्टांस विच इज़ आई डोंट से एंटी अमेरिका, यस एग्जैक्टली, बट नॉट एग्रीइंग विथ अमेरिका। हिकिड़ो थींदो आहे अमेरिका मुखालिफ़ थी वेंदी आहे, हिकिड़ो थींदो आहे असीं तव्हां सां सहमत न आहियूं। ऐं चाइना सां वधीक वेझड़ाई क्रिएट कजे त उन महिल ज़ाहिर हिकिड़ी IMF बि अखियूं खोले छॾींदो, पोइ साईं FATF बि खुली पवंदो, पोइ ही जेके हुननि जा नैब ऐं हू आहिनि इंटरनेशनल इदारा जेके आहिनि जेके मुल्कनि खे सोढ़ो कंदा आहिनि, त उन महिल मुल्क में जेका हिकिड़ी परेशानी पैदा थींदी त हुन महिल अडियाला वारो बि गॾु हुजे या घटि में घटि हुन महिल हू मुखालफ़त न करे इंटरनल, इहो हिकिड़ी सिनेरियो ठही सघे। ॾाढो ज़ाहिर आहे ॿई सिनेरियो मुश्किल आहिनि पाकिस्तान जी हिस्ट्री जे हिसाब सां। पोइ तंहिंजे करे त माण्हू इहा उमेदु लॻाए थो त पूरी सफ़ा हलियो न वञे हर शइ, न मुश्किल आहे, पोइ मुश्किल आहे। पोइ सभु कुझु हलियो वञे त पोइ माना ही जेके थोरा घणा इतिहादी आहिनि इहे बि हलिया वञनि, ॿाहिरां बि मसइलो हुजे, इहो असां वटि कॾहिं तारीख़ में न थियो आहे। न त ॿाहिरां छो मसइलो थींदो अगरि जे सभु कुझु हले त पोइ ॿाहिरां त मसइलो न थींदो न अगरि सभु कुझु हले न, पोइ त वधीक मसइलो थींदो न, वधीक असीं जवाज़ ठाहे ॾेई छॾींदासीं त असां वटि जमहूरियत न आहे, असां वटि सिविल राइट्स कोन्हनि, असां अञा वधीक एक्सप्लॉइटेशन्स आहे, इहो सभु कुझु थियणु शुरू थी वियो आहे। ऐं अंदरि बि अगरि ख़ल्फ़शार हुजे, ॿाहिरां बि प्रेशर वधीक हुजे त उहो ॾचो थी पए थो। ऐं सभु जेको ज़ाहिर जेको उन्हनि पाण प्रोग्राम डिस्कस कयोसि त थोलपी जेका ॻाल्हि छॾीसीं त भई UAE जेको $1 बिलियन जो जेको असांखे हिकु महीने जो रोल ओवर ॾिए थो पियो, हीअ थोरो कंफ्यूज़िंग माण्हुनि खे बि लॻे थो पियो, हाणे सीज़न छा आहे का ख़बर न आहे, पर ज़ाहिर हिकिड़ो महसूसु त थिए थो UAE प्रेशर टैक्टिक्स त इस्तेमालु थियणु शुरू थी विया आहिनि न पाकिस्तान जे मथां, चाहे उहे UAE जी शक्ल में हुजनि या जेका हिकिड़ी वेव ऑफ टेररिज़म वरी पाकिस्तान में अंदरि उथी आई आहे इहो हुजे, छो जो इंडिया बि इज़ लाइक सेम थिंग, सेम बोट आहे। डेफिनेटली मां त इहा ॻाल्हि ॾिसो, हाणे पाण हिकिड़े शाम जो हिकिड़ी कचहरी कयूं था, वी आर नॉट एक्सपर्ट्स, को इहे न आहियूं, पाण हिकिड़ी वॾी कचहरी कयूं था, पर इहो सेंस त माण्हू करे पियो सघे न त हीअ जीअं असां वेव सां गॾु त डोनाल्ड ट्रंप हिकिड़ो वेव क्रिएट कई, असां हुनमें जीअं उर्दू में चइबो आहे रो में बहते चले गए कि बसि वाह वाह थी वियो। इहो को सस्टेनेबल फॉरेन पॉलिसी त न आहे न। असांखे अमेरिका सां गॾु त रहणो आहे, असांजी हिकिड़ी मजबूरी आहे, लेकिन सफ़ा जीअं असां हिकटनि ते बीह रहियासीं उहो सस्टेनेबल अञा बि ॾिसूं अञा बि ॾिसूं, लेकिन इहो कुझु ऐं हींअर बि चवां पियो भले इहो न थिए जेको ख़दशो पाण ॾेखारियूं पिया, भई सस्टेनेबल फॉरेन पॉलिसी त न आहे। छाकाणि त जॾहिं पर्सन ओरिएंटेड हुजे थी शयूं त मुल्क ई नथा हलनि। जॾहिं हिकिड़े असांजे मुल्क में त असीं हिन जा वॾे वॾा विक्टिम आहियूं, पाकिस्तान में 70-75 सालनि में ॾिसूं था त चंद फ़र्द वेही फ़ैसिला कनि था, फ़र्द हलिया वञनि था या मूड चेंज थिए थो त मुल्क जी पॉलिसियूं चेंज थी वञनि थियूं। पर दुनिया में त ही कमु इदारा कंदा आहिनि, फ़र्दनि जो इनपुट हूंदो आहे, बट हू लॉन्ग टर्म शयूं हुजनि, ज़ाती मुफ़ाद जो एलिमेंट 10% हूंदो आहे। असां वटि ज़ाती मुफ़ादनि जो एलिमेंट 95% हूंदो आहे, ऐं कुझु केसिस में 100% हूंदो आहे। त तंहिंजे करे असांजी जेके फॉरेन पॉलिसी या इंटरनल पॉलिसीज़ जेके असां पंहिंजी ज़ात सां मुफ़ादनि सां जोड़े वेठा हूंदा आहियूं, उहो जटाइदार न थियूं साबित थिया। त अमेरिका में फर्स्ट टाइम एतिरे ब्लेटेंट ऐं एतिरे उघाड़े अंदाज़ में, नेकेड अंदाज़ में नज़र अचे पियो त हिकिड़ो फ़र्दु आहे जीअं वणेसि करे पियो, त बट ईअं हलंदो थोरी हुते।
और सां इमरान नुआणी बदीमा जी नुआणी साहब छा चवणु चाहींदा? साईं तव्हांजो लीडर सां इहो मुतालबो हो त इहो जेको हींअर गवर्नमेंट 15 साल खां पीपल पार्टी हले पई ऐं असांजो बड्डिंग ज़िले जो तराईश्वर नंदो तराई शहर खां यूसी जड़े ताईं जेको रोड न आहे ठाहे इहो ऐं मुरादी साइड जो हिकदमि रोड जाम तराया आहिनि इहो तर ठीकु आहे साईं, जी साईं बिल्कुलु रोड ठहणु खपे तराई जो, रोड रस्तनि जी ॻाल्हि कनि रोड रस्ता जी हा, ईअं त लॉ एंड ऑर्डर अलाए छा 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 पर मूंखे त कंहिं ॿुधायो इतफ़ाक़ सां सही ॻाल्हि कई त उहा मूंखे कुझु ॿुधायो पिए कंहिं त हिन पासे भिरिया ऐं भिरिया सिटी भिरिया रोड हिन पासे हिकिड़ो को रोड आहे उहो त जो हिकिड़ो बादशाह शख़्सियत आहे उहो ठहणु नथो ॾे। त मूं चयो छो रोड नथा ठहनि हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, पर हुन रोड में कोई वॾा वॾा खॾा थियल आहिनि हीअ थियल आहिनि। हू चवनि था छाकाणि त हुनजी ख़्वाहिश ई आहे उन भोतार जी त फलाणे शहर में जेको वॾी कारोबारी सरगर्मी थिए थी उहो सरगर्मी घटिजे ऐं इहा जेको पैसे जी रेल पेल आहे उहो फलाणे शहर में वञे। मूं चयो त अमेरिका या अहिड़ा मुल्क कंदा आहिनि, हीअ छा लोकल लेवल ते बि थींदो आहे छा? ज़ाहिर आहे अगरि हिकिड़ी ट्रांसपोर्टर खे ख़बर यार हिन रोड तां केरु वेंदो त पोइ लामुहाला आस्ते आस्ते हुन पासे माण्हू वञणु घटि कंदा आहिनि। सो बहरहाल ख़बर न आहे तराई वारो ईअं मामिलो आहे या न आहे, पर हीअ मुंहिंजे लाइ नई ख़बर हुई त हाणे इन कम लाइ बि रोड न ठहंदा आहिनि। न पर नेगेटिव शयूं थियनि थियूं पयूं। अच्छा पंहिंजी ॻाल्हि हले पई त इंटरनेशनली थोरो जोड़े नथो बि ॻाल्हि ते केयर स्टामर लाइ मसइलो शुरू थी वियो आहे। वॾा वॾा इन लिस्ट ते BBC ते वेही क्लेम कनि था पिया त भई केयर स्टामर के मसइला आहिनि वेंदो, छो जो हुनजी पार्टी जा माण्हू रिज़ाइनेशन करणु शुरू थी विया आहिनि उहो जेका एप्स्टीन फाइल्स जे हवाले सां। जी हा, ऐं बर्तानिया खे त थर्ड वर्ल्ड जो मुल्क थी वियो आहे त मुंहिंजे ख़्याल को बि प्राइम मिनिस्टर साल ॾेढ ॿ खां मथे छिके ई नथो, को न को क्राइसिस थिए थो वरी इस्तीफ़ा थी वञे थी। लेकिन जेका तव्हां इंटरनेशनल जेका हीअ जेको इंडियन तव्हां मूंखे ॿुधायो त मौक़ुफ़ साम्हूं आयो आहे इहो वरी इंट्रस्टिंग आहे त इंडिया खे, छाकाणि त वरी ट्रम्प त हाम हई त इंडिया मञी वरितो आहे त रशिया खां तेल न वठंदो। इंडिया जे त न असां पंहिंजे मल्टीपल सोर्सिस खां जारी रखंदासीं। हर इंडिया चए थो जेको मौक़ुफ़ अॼु आयो आहे शायदि अॼु आयो आहे त जनाब न असां त जेके असांजा मुख़्तलिफ़ ज़रिया आहिनि असांजी तवानाई लाइ ऐं रशिया उनमें शामिलु आहे, रशिया जो नालो खयों अथनि त असीं त हुनखां तेल वठंदा रहंदासीं। हा ट्रम्प छा कंदो? वरी जेको कल्ह या टियों ॾींहुं हुन ऑर्डर कढियो आहे त 50% मां टैरिफ कटाए थो वापसि 25% 18%। हाणे चयो वरी एग्जीक्यूटिव ऑर्डर कढे थो न न न न उनखे उन नोटिफिकेशन खे कैंसिल कयो, वरी 50% थी वियो। छाकाणि त ट्रम्प पंहिंजे लाइ जेको चयो न त वॾी डील मूं इंडिया सां करे छॾी आहे, उन में गिणाए त इहा ई ॻाल्हि पियो। मेन ॻाल्हि इहा ई हुई त असां रशिया खां ऑयल बंदि कंदो, असां खां ऑयल वठंदो, असां खां ई वेनेज़ुएला खां वठंदो, वेनेज़ुएला बि पंहिंजो थी वियो आहे ट्रम्प साहिब जो, त पराए मुल्क जो तेल चए थो मुंहिंजो पंहिंजो आहे। त ही त मतिलबु इंडिया इनखे वॾी सरप्राइज़ ॾेई छॾी आहे। शायदि रीज़न इहो आहे त इंडिया ॿ फैक्टर्स हूंदा। हिकिड़ो त जेको हुननि वटि इंटरनली मुल्क जे अंदरां रिएक्शन मोदी सरकार ॾे आयो आहे ऐं ॿियो इंडिया वरी शायदि इहो ई असेस कंदो हूंदो त ट्रम्प हिकिड़े माण्हू खे ओब्लाइज करण लाइ असीं रशिया सां जेको हिकिड़ो तमामु पुराणो हुननि जा लाॻापा आहिनि छो पटाई। अब्दुल गफूर काकेपुटो नवाब शर्मा जी काकेपुटो साहब छा चवणु चाहींदा? साईं कल साहब ईअं पियो चओ तव्हांखे परामर्श। साईं कल साहब खां सवाल आहे त पाकिस्तान हिन वक़्तु इंडिया जी बॉर्डर अफ़गानिस्तान में बंदि ऐं जेकॾहिं के हालतूं अञा बदतर थियूं त वरी ईरान वारो बॉर्डर बि असांजो रहंदो रहंदो। हाणे इन में असांजो जेको ताज़ो वाक़ियो हिकिड़ो दहशतगर्दीअ जो थियो इस्लामाबाद जहिड़ो जेको आहे सो हिकिड़ो हिफ़ाज़ती शहर उते जेको आहे सो हुननि जी आसानीअ खां पहुचा दहशत गर्दनि त हीअ जेके एतिरा साल रहिया हिननि जेके जड़ूं पैदा कयूं आहिनि पर काफ़ी पाकिस्तानी शनाख्ती कार्ड पई विया आहिनि त हिन लाइ को मौक़िरो इंटेलिजेंस जेको आहे तो मुस्तक़बिल फ़रिश्तो न ठहणु घुरिजे। छाकाणि त मुस्तक़बिल में जेको आहे सो दहशतगर्दीअ जो हिकिड़ो वॾो फ़तूर अफ़गानिस्तान मां उभरंदे नज़र अची रहियो आहे। महिरबानी साईं। असलम भट्टी कराची मां जी भट्टी साहब छा चवणु चाहींदा? मुझे काई साहब का सवाल करणो हो त
इहो ई जेको पंहिंजो कर्ज़ु वापसि वठे पियो जेको अमानत रखाइण जे लाइ ॾिनी हुई उन 1 बिलियन कोन्हे तव्हां ॿुधायो पर इहे 2 बिलियन आहिनि ऐं इहे आउटस्टैंडिंग ऐं विदिन 70 ॾींहंनि में ॾियणा आहिनि। तंहिंखां पोइ हिन बोर्ड में बि घुराए छॾियो आहे असांजे वज़ीर अज़म खे अमेरिका में, त उते बि मेंबरशिप जो 1 बिलियन ॾियणो आहे। त हींअर फाइनेंशियल क्रंच में ही हुकूमत कीअं ॾींदी। ऐं ॿियो सुवाल इहो आहे त असांजो जेको वज़ीर हो उहो चए थो त हीअ हुकूमत जेका आहे हाईब्रिड हुकूमत आहे। छा हाईब्रिड हींअर ई हले पई त 1947 खां हाईब्रिड पई हले, तव्हां हिनखे एलिबरेट कजो ज़रा। ठीकु आहे। अच्छा काके बोलो साहब ज़ाहिर इंटेलिजेंस त चवनि त था हर वक़्तु लॻी पई आहे ऐं अलाए केतिरा किस्सा हू चवनि था असां फॉइल कया आहिनि पहिरियां नाकाम बणाया आहिनि अहिड़ा ऐं शनाख़्ती कार्ड वारी ॻाल्हि बि साईं कनि पिया बिल्कुलु असां वटि बेईमानियूं त नादरा में हिते हुते थियूं आहिनि जाम पर हाणे ज़ाहिर हू चवनि था त कयूं पिया ऐं फैक्ट बि इहो आहे त 100 हमला नाकाम थियनि आहिनि त उहो पाण खे ख़बर त नथी पए पर जेको हिकिड़ो थिए थो ज़ाहिर उहो हिकिड़ो बि न थियणु खपे। करोड़ टेको आमिर अली कराची मां। जी आमिर साहब छा चवणु चाहींदा? Thank you very much, Yasir Saab. Saeed and Qazi Saab in earlier Benji talk में you see रहे हो that in the days to come, Sanju Prime Minister will go for a meeting with Donald Trump. उते there's a likelihood तो हू बिल्कुल उन्हनि सां गॾु Israeli Prime Minister सां side by side शायदि उन्हनि खे विहारियो वेंदो या उते सिटिंग ते साइड चवंदो त हिन जो हिकिड़ो बैकलैश थींदो ऐं साईं प्राइम मिनिस्टर असांजी लोकल अवाम खे कीअं फेस कंदा या हिते अवाम खे छा जवाबु ॾींदा। त हाणे हिन में थोरी हिकिड़ी सरप्राइज़िंग फैक्टर इहो त असांजी जेका मौजूदा गवर्नमेंट आहे उहा अवाम ॾांहुं पाण खे केतिरो जवाबु ॾेई सम्झे थी। उहो कहिड़ो अहिड़ो को मिसाल आहे को मैटर आहे जंहिंमें उन्हनि कॾहिं पाण खे जवाबु ॾेई सम्झो हुजे जॾहिं दे आर इन डिफरेंट टू रेस्ट ऑफ अदर थिंग्स। हिन मैटर में बि दे डोंट टेक केयर ऑफ मच रिएक्शन ऑफ अ कॉमन मैन। अगरि को मिसाल आहे जंहिंमें अवाम ॾांहुं उन्हनि पाण खे जवाबु ॾेई सम्झियो आहे त साईं जिन उन ते पंहिंजो कमेंट कंदे बेटर थींदा। थैंक यू वेरी मच। ठीकु आहे। भट्टी साहब आई एम नॉट श्योर मुंहिंजे ख़्याल सऊदी अरब 2 बिलियन ॾिना UAE 1 ॾिनो पर तव्हां चओ था 2 बिलियन ॾिना त UAE 2 सऊदी 1 पॉइंट समथिंग ओके त 2 बिलियन ॾिना ठीकु थी वियो। ज़ाहिर सही प्रेशर्स जा मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि उन असां वापसि कयो ऐं पोइ ज़ाहिर इज़ राइट के 2 बिलियन हिननि खे मोटाए ॾियूं 1 बिलियन असां ट्रम्प क्लब में आहे उते बोर्ड रोड त न आहे ट्रम्प क्लब आहे डैडी क्लब हा डैडी क्लब था चओ डैडी क्लब हा डैडी क्लब जी मेंबरशिप लाइ $1 बिलियन ॾियो असां वटि आहिनि किथे एतिरा पैसा त असां मां त बार बार चवां थो ईअं शहबाज शरीफ़ खे चवणु खपे फ़सुलु लहंदो हाज़ुर किश्तनि में करे वठो असांखे $5 मिलियन महीनो साल करे एतिरो ॾेई $1 बिलियन ऐं 2 बिलियन हुनखे ॾेई छॾियूं पोइ पाण वटि जेको 14 बिलियन चया पिया वञनि त असां वटि आहिनि हींअर हुन मां ॿियनि जा रखियल 4-5 त हिननि जा आहिनि बाक़ी असांजा त 7-8 आहिनि हुन मां कीअं ॾींदासीं बहरहाल जीअं बि थींदो। साईं ॻाल्हि ॿी ॻाल्हि भट्टी साहिबु कई त असां वटि हाइब्रिड जो जेको आहे सही 47 खां को के मौक़ा अहिड़ा आया भट्टी साहिबु जिथे पोइ हाइब्रिड टुटी पिया मिसाल अयूब ख़ान चयो त न सिविलियन जी ज़रूरत ई न आहे। ज़ियाउल बि काफ़ी गचरसो पंहिंजे 11 सालनि मां सम्झो 1977 में आयो 1985 ताईं 8 साल हुन चयो छाजा सिविलियन पोइ 3 साल ईअं थोरो हल्को फुल्को हाइब्रिड विथ ऑटोनॉमी पाण वटि रखी वियो त या अगरि पाण ॾिसूं त ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो शुरू वारा असां कुझु साल सिविलियन हो हुनमें हाइब्रिड मिलिट्री एस्टाब्लिशमेंट जो को पाण खे रोल नज़र नथो अचे थोरो घणो ईअं लेकिन इहो राइट कि हाइब्रिड पर ही जेको अल-ऐलान करे ऐं आलम आश्कार करे इहो 2 दौर ॾिठासीं हिकिड़ो इमरान ख़ान जो दौर उन में DJI स्पेयर ओपनली चवंदो त बाबा ही हीअं आहे ऐं असां गॾु एक पेज परे न त पहिरीं चइबो न हो ईअं न आहे त कियानी साहब जे ज़माने में कुझु डिफरेंट सिचुएशन हुई या राइज लेकिन डिफरेंट इहो हूंदो त एतिरो मतिलबु बिल्कुलु ओपन किसो न हूंदो। हिन 2 दौरनि में पाण अदवार में ॾिठो त बिल्कुलु ओपन थी वियो सो इहो फ़र्क़ु आहे। बाक़ी टेक्निकली तव्हां ग़लति न आहियो लेकिन बाक़ी कुझु असां जेके ॻणाया हुन में एब्सोल्यूट आर्मी रूल हो
मुशरफ, मुशरफ लेकिन पोइ वरी हाइब्रिड थिया आहिनि, गच सो असीं हाइब्रिड सेटअप में रहिया आहियूं, पर ही ऐलानियल आहिनि, फ़र्क़ु इहो आहे। आमिर साहिब, हुननि खे कहिड़ी परवाह? हा, चवनि था आवाम खे जवाबु ॾे, सम्झनि वेठा पाण खे। ठीकु आहे, ऐं तव्हांजी बिल्कुलु ॻाल्हि में इअं नाहे त बेबुनियाद आहे, लेकिन हिन में सिर्फ़ु हिकिड़ो एलिमेंट आहे जेको ॿियनि शयुनि में, मिसाल महांगाई थिए थी, मिसाल बेरोज़गारी थिए थी, मिसाल पॉलिटिकल विक्टिमाइज़ेशन थिए थी, बैड गवर्नेंस थिए थी, करप्शन थिए थी, हिन में हिकिड़ो एलिमेंट इज़ाफ़ी आहे ऐं उहो ॾाढो सेंसिटिव आहे। हिन में हिकिड़ो रिलीजन जो, हिकिड़ो असांजे ईमान जो, मज़हब जो बि मामिलो आहे त मुसलमाननि जो हुते क़त्लेआम थियो आहे। हाणे दुनिया हुनखे इहे न आहे जो सिर्फ़ु मुसलमान हुनजी मज़म्मत कनि था, दुनिया में त हीउ जेको गज़ा में जेनोसाइड या हीउ क़त्लेआम थियो, कोस थियो, नस्ल कशी थी, इन जी त ग़ैर मुसलमाननि बि वॾी तादाद में हिन जी मज़म्मत कई, पर बहरहाल पाकिस्तान में हिन में उहो एलिमेंट आहे जिथे पोइ उलमा हज़रात, पोइ मौलवी हज़रात, पोइ रिलीजियस पार्टीज़, पोइ ही सभु शयूं, उहो हिकिड़ो सेंसिटिव इशू आहे। त ऐं इज़राइल असां लाइ माना ही वाहिद मुल्क आहे जंहिंजो तव्हां पाकिस्तानी पासपोर्ट ते ट्रेवल बि नथा करे सघो, सो इहो एतिरो सवलो न आहे। इन में इहो फ़र्क़ु आहे, पर न परवाह करणी हूंदी आमिर साहिब त न कंदा, ज़ाहिर अगरि हुनखे वधीक को, पर मूंखे इहो सम्झायो त हिन महिल ताईं जेको बि असां ट्रंप साहिब जी ऐं अमेरिका जी जेका वाह हुन असांजी कई, हुन मां सवाइ असांजी पुठी ठपण जे ऐं इहो चवण त असां इंडिया जा 8 जहाज़ या बिग ब्यूटिफुल प्लेन्स किराए छॾिया हुआ, हाणे उहो बि शायदि न चए, हाणे त अलाए चवंदो न चवंदो, बहरहाल त उहो जेको हुन ज़हनी अज़ियत मोदी खे पहुचाई ट्रंप, जंहिंसां असांखे दिली मुसरत थी, उन हिकिड़ी शइ खां सवाइ ट्रंप असांखे फ़ाइदो कहिड़ो ॾिनो आहे। अगरि चओ था न सही अणसिधी तरह ही तव्हांखे जेको IMF जा लोन्स सैंक्शन थिए, पर IMF जो प्रोग्राम में असीं हिन वॉर खां पहिरीं असां एग्री करे वियो हो, त उहो को ठीकु आहे, ट्रंप एडमिनिस्ट्रेशन को पूरी ताक़त लॻाए असांखे ब्लॉक न कयो हूंदो, पर सो वॉट एक्चुअली वी आर गेटिंग आउट ऑफ इट। ऐं असां जहिड़े ग़रीब मुल्क खां $1 बिलियन वठण को फज़ीलत आहे यार, सऊदी अरब खां, कतर खां, हिननि खां भले वठो त तव्हांखे जहाज़ $1 बिलियन जो ॾेई छॾीनि था, असां ग़रीब गुरबा खे त छॾियो। सो असांखे मिलियो छा आहे? हाणे चवंदासीं तव्हांखे मिलंदो इहो जो तव्हांखे असीं UAE खे चई छॾींदासीं इनखे, त उहो बि को असांखे राइट ऑफ त कोन थी वेंदो, उहो असांखे साल खनि जी ॿियो टाइम ॾेई छॾींदो। सो मिलियो छा आहे? या सिर्फ़ु छाकाणि त हू माई बाप मतिलबु हिकिड़ो दुनिया जो हिकिड़ो हू ठहियलु आहे, डैडी ठहियलु आहे, तंहिंजे करे हू जेको चए पियो हुनखे मञी वठणु ऐं हिन ॻाल्हि ते ख़ुशि रहण, तो असांजी पुठी ठपे थो, चलो इहो सही आहे। हा, त वञण ॾियण तो जेको आहे सीपेक जी सॼी ग्रोथ स्लो थी वई आहे। हा, ज़ाहिर पोइ हीउ जेको पाड़े में चाचो वेठो आहे, मतिलबु हीज़ डैडी, त हिते बि त आहे, मतिलबु हिकिड़ो, ऐं चाइना नेबरिंग हिकिड़ो सुपर पावर आहे। यस, असां ऐं जेको तेज़ी सां ग्रो करे पियो, ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि जा जेके असेसमेंट्स आहिनि त हिन स्पीड सां जीअं वधे पियो चाइना, हू नोज़ के आफ्टर 10 years to 20 years जेको नंबर 1 जी रेस आहे उनमें केरु आहे? जी हा, पर सभु इहो ई त माण्हू चवनि था न त हिन सॼी पॉलिसी में पाकिस्तान हिकिड़ी वॾी मिस्टेक त कई आहे, त चाइना ऐं इंडिया जेको गैप मेंटेन्ड हुयो, हिकिड़ी नफ़रत जो आहे हिकिड़ो, उहो सॉर्ट ऑफ पाकिस्तान लूज़ करे छॾियो आहे, ऐं क्लोज़ था थियनि। सर तव्हां ऑब्वियस आहे न, कैनेडा ऐं बर्तानिया अची चाइना में वेहनि पिया, सो हिन सां हू वेझा थिया आहिनि, हीअ त नया ब्लॉक्स ठहंदा न, मतिलबु एनिमीज़ को परमानेंट एनिमी त केरु न हूंदो आहे, न परमानेंट फ्रेंड केरु हूंदो आहे, मुफ़ादात जी दोस्ती हूंदी आहे, मुफ़ादात जी दुश्मनी हूंदी आहे। हिन में को इहो त मुफ़ादात जी ज़ाहिर हुजण बि खपनि, हर मुल्क जा पंहिंजा मुफ़ादात आहिनि। सो तॾहिं मां चवां थो न, असां फॉरेन पॉलिसी हिकिड़ी जटादार क़िस्म जी त ठाहियूं न, हीअ छा आहे, वक़्तु हवा हीअं हले थी त असीं हीअं आहियूं, हीअं हले थी त हिन पासे थी वञूं था। कासिम सुलेमान खे बि नथा ॾियनि, पाकिस्तान जो हले थो, ॿियो PCB ICC बि मसइलो हले थो पियो, पाकिस्तान सेटल नथो थिए,
ICC जो अचनि था वफ़द ॻाल्हाए बि वञनि था पिया, पर हाणे मौक़ुफ़ अचे थो त बांग्लादेश खां माफ़ी वठिजे ऐं बांग्लादेश अगरि माफ़ी एक्सेप्ट थो करे सोर्स जो न हले थो त पोइ शायदि पाकिस्तान बणी वञे गेम खेॾणु। केरु माफ़ी वठे बांग्लादेश खां? ICC ICC माफ़ी वठी त माफ़ी वठे त पंहिंजी ग़लती मञे, हा ग़लती मञे त माना बांग्लादेश खे उनजी न्यूट्रल होम ग्राउंड के ॿिए ग्राउंड ते खेॾणु ॾे, त इहा ॻाल्हि आहे। थी न सघे छो जो उन्हनि स्कॉटलैंड खे मैच खेॾाए छॾी आहे, मैच खेॾाए छॾी आहे। जंहिंजी जॻह ते बांग्लादेश खे खणी आया। ॾिसो पाकिस्तान मुंहिंजो क्रिकेट जे हवाले सां त मुंहिंजो जेको कॉमन हिकिड़ो चए थो त हिन में पाकिस्तान मञी वेंदो, मैच खेॾंदो। मतिलबु मूंखे अलाए छो ईअं लॻे थो, ॾिसूं थी सघे थो त, छाकाणि त पोइ ICC वटि ऑप्शन न बचंदो पाकिस्तान सां के ख़िलाफ़ु को सख़्तु क़दम खणण खां सवाइ, छाकाणि त इहो ॿ मसइला आहिनि, हीअ सभु कॉन्ट्रैक्ट्स थियल हुजनि था त भई सभु मैचिस खेॾींदा, ही कंदा हू कंदा, ही सभु शेड्यूल वेन्यू सभु तय थियल हुजनि था। हाणे अगरि पाकिस्तान नथो खेॾे, अच्छा पोइ वरी सुवाल इहो आहे त पाकिस्तान छा अगरि सेमीफाइनल में इंडिया पाकिस्तान साम्हूं थी आहे त वरी पाकिस्तान न खेॾंदो त हुनखे वॉकओवर मिली वेंदो। अगरि फाइनल में इंडिया पाकिस्तान साम्हूं अची आहे हिकु ॿिए जे, त पोइ छा पाकिस्तान वरी न खेॾंदो त इंडिया खे बिना खेॾे जे चैंपियन थींदो। सो दिस विल बी सो अगरि पाकिस्तान सफ़ा हाणे अगरि एतिरो बांग्लादेश लाइ बीही करे चवंदो त असां भले ICC सां बि फिटाए छॾींदासीं या ईंदा दुनिया में असीं रुगो बांग्लादेश ऐं पाकिस्तान पाण में क्रिकेट खेॾंदा। ठीकु आहे, नाज़रीन अॼु प्रोग्राम जो पूरो थिए, पर प्रोग्राम में दुआ में